सिंधु बाथरी जी तहज़ीब ते खोजना के सिलसिले में रुख सिंधी अवां सां मुखातिब आहियां। ॻाल्हि ॿोल खे अॻिते वधाइण खां अॻु अव्हांखे गुज़ारिश आहे त असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, दोस्तनि सां शेयर कंदा, जीअं असांजी ही तहक़ीक़ वधि खां वधि साथियुनि ताईं पहुची सघे। अॼु पाण सिंधु सभ्यता ते तहक़ीक़ कंदड़ माहिरनि जे सिलसिले में एल बाशम बाबति ॻाल्हि ॿोल कंदासीं। एल बाशम नामियारो तारीख़दान ऐं इंडोलॉजिस्ट रहियो आहे। पाण बर्तानिया जे शहर लॉन्गटन में 24 मई 1914 में जनम वरितो ऐं 27 जनवरी 1986 ते इंडिया जे शहर कलकत्ते में लाॾाणो कयो। पाण लंडन जे ओरिएंटल ऐं अफ्रीकन स्टडीज़ स्कूल में तारीख़ जो प्रोफेसर बि रहियो, जिते हू केतिरनि ई भारतीय तारीख़दाननि ऐं आर्कियोलॉजिस्टनि जो उस्ताद रहियो, जिन में प्रोफेसर RS शर्मा, रोमेला थापर ऐं VS पाठक शामिल आहिनि। एल बाशम खे ईसाइत समेत हिंदू धर्म, बुद्ध धर्म ऐं इस्लाम जे मुताले में काफ़ी दिलचस्पी रही। पाण लंडन जे ओरिएंटल ऐं अफ्रीकन स्टडीज़ जे स्कूल मां संस्कृत में BA जी डिग्री हासिल कई, जंहिं बैदि हिन ॿी आलमी जंग में बरतानवी सिविल डिफेंस डिपार्टमेंट में बि ख़िदमतूं सरअंजाम ॾिनियूं। एल बाशम ॿी आलमी जंग जे ख़ात्मे बैदि ॿीहर लंडन जे ओरिएंटल ऐं अफ्रीकन स्टडीज़ जे स्कूल में पंहिंजी तइलीम खे जारी रखंदे तारीख़ जे शोबे में डॉक्टरेट जी डिग्री हासिल कई। पाण पंहिंजे कैरियर जी शुरुआत 1948 खां लेक्चरार तौरु कई, जितां तरक़ी करे 1954 में प्रोफेसर जे उहिदे ते पहुतो। खेसि 1965 में ऑस्ट्रेलियन नेशनल यूनिवर्सिटी जी तारीख़ जे शोबे जो सरबराह मुक़ररु कयो, जितां पाण 1979 में रिटायरमेंट हासिल कई। एल बाशम सिंधु सभ्यता ऐं इंडिया जे क़दीम तारीख़ में काफ़ी दिलचस्पी रखंदो हो। हिन ऑस्ट्रेलियन नेशनल यूनिवर्सिटी में सिंधु सभ्यता ते केतिरा ई लेक्चर बि ॾिना। खेसि 1985 में एशियाटिक सोसाइटी कलकत्ते जे ओरिएंटल स्टडीज़ में प्रोफेसर मुक़ररु कयो। पाण सिंधु सभ्यता ते काफ़ी मज़मून, मक़ाला ऐं किताब लिखिया। क़दीम इंडिया जी तारीख़ बाबति संदसि द वंडर दैट वाज़ इंडिया किताब खे काफ़ी शोहरत हासिल थी। संदसि इन किताब जा भारत समेत ॿियनि मुल्कनि में काफ़ी एडिशन शाया थी चुका आहिनि। महिरबानी।